नाज़नवा खे ॿुधाईंदालू त खडड़ में राजा रेलगाॾी केतिरनि ई सालनि खां बंदि हुअण सबबि रहवासी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। रहवासियुनि वफ़ाक़ी सरकार खां राजा रेलगाॾी जो स्टॉप बहाल करण जी अपील कई आहे। वधीक तफ़सील अख्तर मारी जी हिन रिपोर्ट में। ही रेलगाॾी जेका राजा रेलगाॾी जे नाले सां मशहूर हुई। ही राजा रेलगाॾी अॼु खां 40 साल पहिरीं खडड़ो, मीरपुर खास ऐं ॿियनि केतिरनि ई शहरनि खां थींदी खोखरा पार इंडिया ताईं वॾे तादाद में मुसाफ़िर खणी पहुचंदी हुई ऐं माण्हू हिन राजा रेलगाॾी में पिण शौक़ सां सफ़र कंदा हुआ। जॾहिं खां वफ़ाक़ी रेलवे खाते खसारे जो सबबु ॼाणाए हिन राजा रेलगाॾी खे बंदि कयो आहे, तॾहिं खां खडड़ो रेलवे जंक्शन स्टेशन पिण वीरान बणिजी वई आहे। हितां जूं रेलवे पटड़ियूं पिण माण्हू चोराए विया आहिनि ऐं रेलवे स्टेशन जे क्वार्टर ऐं ॿियनि इमारतुनि ते पिण कब्ज़ा थी विया आहिनि। इन सिलसिले में खडड़ो वासियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां वीचार कुछ हिन रीत वञा आहिनि। जेको आहे रेलवे या मीटर गेज जेका आहे या मीरपुर खां आहे हिते ताईं ठहियो। उन खां पोइ 1936 में वरी हितां इहा नवाबशाह वई ऐं वॾो ज़रियो हो रेलवे जो हिते ऐं मुसाफ़िर ईंदा हुआ। तमामु घणो ही इलाइक़ो आबाद हो ऐं हिते जंक्शन में ज़मीनूं जेके आहिनि हाणे काफ़ी आहिनि उहे उन्हनि ते 54 एकड़ खां मथे ज़मीन आहे, उन ते बि कब्ज़ो थी वियो आहे। 1930-31 धारे जे हिते ट्रेन हलंदी हुई जेका मीरपुर ख़ासि खोखरा पार खां वठी ऐं खडड़ो ताईं अॻु में हलंदी हुई। हुन खां बाद में प्रीतमाबाद शाहपुर चाकर लॻ शुगर मिल हुई जेका एशिया जी वॾी में वॾी शुगर मिल हुई। उन खां खंड जे ज़रिए जे हिसाब सां हिननि वरी नवाबशाह ताईं अॻे लाइन विछाई ऐं हुतां पोइ खंड जो वापारु थींदो। उहा खंड हितां खां इंडिया ताईं वेंदी हुई। रेलवे वारनि जी सैकड़ों दर्जन ज़मीन आहे जेकी तक़रीबन 50-60 एकड़ थिए थी ऐं हिन जी ज़मीन जो छो त हिते स्टेशन हो जंक्शन ऐं राति जो गाड़ियूं बीहंदियूं हुयूं ऐं पाणी बि हिन जो इलाही आहे जेको गवर्नमेंट खां मंज़ूर थियल आहे इरिगेशन वारा। कैमरामैन DJ सुनैन मलक सां गॾु अख्तर मारी, आवाज़ टीवी न्यूज़ खडड़ो।